रिपोर्ट खैरपुर मीरस। ब्यूरो चीफ सैयद हुसैन शाह जीलानी। बोज़दार वॾा भरिसां ॻोठ वालिदिनो शहर में मुड़स बरकत शहर जे भाइटे गुलहसन शहर जे घर जे नलके ते कपड़ा धोइण वियल 30 वरनि जी पागल औरत मजीदा शहर सां नौजवान सलेमान शहर पारां मुबैना तौर ॾाढाई करण जी कोशिश। औरत ते जवाबदार जो तशद्दुद। औरत मजीदा शहर जे फ़रियाद ते जवाबदार सलेमान शहर ख़िलाफ़ बोज़दार वॾा थाणे ते एनसी कराई वई ऐं जवाबदार गिरफ़्तार ऐं बाअसरनि जे चवण ते आज़ाद करण ख़िलाफ़ मुतासिर औरत मजीदा शहर पंहिंजे मुड़स पोरियत बरकत शहर सां गॾिजी मीडिया अॻियां एहतजाज कंदे रोईंदे ॿुधायो, आउं पंहिंजे मुड़स बरकत शहर जे भाइटे गुलहसन शहर जे घर नलके ते कपड़ा धोइण वियसि ऐं मुंहिंजो मुड़स ऐं ॿिया घर भाती भर वारे ॻोठ में ख़ैरात ते वियल हुआ त जवाबदार सलेमान शहर वल्द गुलाम मुस्तफ़ा शहर मूंसां ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई करण जी कोशिश कई ऐं मुंहिंजे रड़ियुनि ते ॻोठाणा पहुची विया ऐं जवाबदार फ़रार थी वियो ऐं असां बोज़दार वॾा थाणे ते जवाबदार सलेमान शहर मथां एनसी दाख़िल कराई आहे ऐं पुलिस जवाबदार सलेमान शहर खे गिरफ़्तार करे बाअसर वॾेरनि जे हथ ते रिश्वत वठी आज़ाद करे छॾियो आहे ऐं ज़्यादती थियल औरत जे मुड़स जो चवणु आहे, असां ग़रीब मिस्कीन आहियूं ऐं मुंहिंजे घर वारी सां ॾाढाई करण जी कोशिश कंदड़ जवाबदार मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे।